पीपल्स पार्टी मरकज़ी क़यादत के घोटकी ज़िले जे ॿिनि वॾनि सियासी ग्रुप जे सरवाणनि अली गौहर महर ऐं ख़ालिद लुंड ख़िलाफ़ सूबाई तक पीए सोनी ते एंटी अब्दुल बारी पिताफ़ी वर्क करण जूं शिकायतूं मिलण बाद फरियाल टालपुर तहरीक में अची वई आहे। फरियाल टालपुर अली गौहर महर, मोहम्मद बख्श महर ऐं पीपल्स पार्टी ज़िले घोटकी जे सदर मीर बाबर लुंड खे फ़ोन करे पीए सोनी ते बारी पिताफ़ी खे हर सूरत में खटाइण जूं हिदायतूं जारी करे छॾियूं आहिनि। फरियाल टालपुर जे हिदायतुनि बाद ज़िले सदर बाबर लुंड पीए सोनी में अब्दुल बारी जी चूंड मुहिम शुरू करे छॾी आहे। गुज़िरियल केतिरे ई वक़्त खां पार्टी सरगर्मियुनि खां पासेरो थी वेठल तालके सदर मियां रशीद पिणु अमली तौर वर्क शुरू करे छॾियो आहे। उन कादरी हाउस डहरकी ते कॉर्नर गॾजाणी खे ख़िताब कंदे पीपी जे ज़िले सदर मीर बाबर लुंड चयो त पीपल्स पार्टी में को बि दफ़े नाहे। घोटकी ज़िलो पीपी जो किलो आहे। असां पीए सोनी ते अब्दुल बारी पिताफ़ी जी चूंड मुहिम हाणे पाण हलाईंदासीं। उन मौक़े ते ख़िताब कंदे अब्दुल बारी पिताफ़ी चयो त सथ जा कुझु साथी ॿीहर भुलिजी विया आहिनि। खेनि ख़बर हुजणु घुरिजे त हिननि बि हमेशह पीपी जी टिकट ते खटियो आहे। उन चयो त हिकु दोस्त पीपी छॾे ॿियो ख़िलाफ़ बीठो त मुख़ालिफ़ बावजूद बि मूं खेसि शिकस्त ॾेई इहो पैगाम ॾिनो हो त पीपल्स पार्टी ही जीत जो निशान आहे ऐं हार बि तीर जो निशान सॼे ज़िले अंदरि जीत जो निशान साबित थींदो। उन वधीक चयो त मुंहिंजी मुख़ालिफ़त सिर्फ़ु उन करे कई पई वञे त आऊं पहिरें तक जे ॿारनि खे सुठी तालीम लाइ डिग्री कॉलेज जी इमारत ॾिनी, सिहत जी सहूलियत ॾियण लाइ गंबट अस्पताल जो यूनिट मीरपुर बाथिलो में मंज़ूर करायो, डेहरकी लाइ 66 करोड़ रुपयनि जो नओं ड्रेनेज सिस्टम मंज़ूर करायो ऐं तक में अटकल 3 अरब रुपयनि जा तरक़ियाती मंसूबा ॾिना ऐं अवाम जी ख़िदमत कई आहे। और वधीक चयो त आऊं सम्झां थो त इन वक़्तु ज़िले घोटकी खे यूनिवर्सिटी जी ज़रूरत आहे ऐं उहो घोटकी ज़िले जो पिणु हक़ आहे। इलेक्शन में कामयाब थी इन कम के भरपूर कोशिश कंदसि। और लगारी बिरादरी जे सरदारी घराणी से ताल्लुक़ रखंदड़ तादिर अकमल लगारी जे भाइटे सलाउद्दीन लगारी बि अब्दुल बारी जे क़ाफ़िले में शरीक थी खेसि कामयाब कराइण लाइ लगारी बिरादरी जे ॻोठनि में लही पियो आहे। ॿिए तरफ़ बगुणे तालुक नाज़िम मियां शफ़ीक अहमद पीए सोनी ते अब्दुल बारी पिताफ़ी जी कामयाबी लाइ कोशिशूं तेज़ करे छॾियूं आहिनि।